कराची में पीटीआई अॻवाननि ख़िलाफ़ वट पकड़ नुमाइश चौरंगी ते धरणे सबब एमए जिनाह रोड ऐं नुमाइश चौरंगी जे आसपास 4 रोड बंद कया विया आहिनि। पुलिस अख़्तियारियुनि चयो त कलम 144 जी भञकड़ी कंदड़नि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। ट्रैफ़िक पुलिस मूजिबि लाइन्स एरिया खां ईंदड़ निज़ामी रोड खे वाटर टैंकर लॻाए ट्रैफ़िक लाइ बंद कयो वियो आहे, जॾहिं त कॉरिडोर 3 खां मज़ार क़ाइद ॾांहुं वेंदड़ रोड खे टैंकर ज़रिए ट्रैफ़िक लाइ बंद रखियो वियो आहे, जंहिं सबब पीपल्स चौरंगी खां पार्किंग प्लाज़ा ॾांहुं वेंदड़ रोड बंद थी विया आहिनि। ट्रैफ़िक पुलिस मूजिबि रोड खे सिक्योरिटी सबब बंद कयो वियो आहे, जॾहिं त पीपल्स चौरंगी खां ईंदड़ गाॾियुनि खे मुतबादिल रस्तनि ॾांहुं रवानो कयो पियो वञे।